अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमीर सीरिया मैरान टीवी न्यूज़ आया सायरा जमीन सब खाग में एक नज़र खास खबरुन ते। मुल्क में कोरोना वायरस वधिक 15 हयातिन के गिड़काए वरतो। गुज़रियल 24 कलाकनि दौरान 625 नवा केस आहिनि। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। ज़ाब्तनि जी बंदिकड़ी करण ते 4 शादी हाल, 61 होटलूं ऐं 10 बेकरियूं सील। सिंध में पहिरियों भेरो सियारे जी सॼी मौसम में सीएनजी स्टेशनूं बंद रखण जो फ़ैसिलो। सुई सदरन अख्तियारनि मूजिब 15 अक्टूबर का समूरनि सीएनजी स्टेशननि के गैस फरहामी बंद करण जो मंसूबो तैयार कयो वियो। गैस जी ॿीहर फरहामी 4 महीननि बाद शुरू कई वेंदी। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जो 277हों उर्स मुबारक जारी। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल मज़ार ते चादर चाढ़े सरकारी तक़रीबुनि जो इफ्तिताह करे छॾियो। एसओपी तहत महदूद तरीक़े सां रस्मी तक़रीबुनि जी अदायगी। सॼे सूबे अंदर अॼु आम मोकल। फिरछा जी नगरी में सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त। गढ़वाल आयार वेझो प्यारो लुंड रोड ते 2 मोटरसाइकिलनि में आमू साम्हूं टक्कर। नौजवान फोत, 3 ॼणा मरणी। मटियारी भरिसां क़ौमी शाहराह ते टालर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार फोत, 1 ॼणो ज़ख़्मी।